तव्हांखे इहा ॼाण हुजणु घुरिजे त उहो माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। जेकॾहिं तव्हांजे ज़हन में के ख़दशात पैदा था थियनि पिया कंहिं माण्हूअ जे लाइ, उन्हनि ख़दशात ते गौर कयो ऐं सोचियो त छा इहे ख़दशात सही आहिनि या ग़लति आहिनि। जेकर तव्हां उन्हनि ख़दशात खे फ़क़ति रुॻो पंहिंजे ज़हन जे अंदरि बीमारीअ वांगुरु पालींदा रहंदव ऐं कंहिंजे लाइ ग़लति सोचींदा रहंदव ऐं उन्हनि सोच खे पुख़्तो यकीन में तब्दील कंदव ऐं यकीन खां पोइ उनखे अमल में आणींदव त तव्हां बहितरीनु इंसानु त छा पर इंसानियत वारे दाइरे मां बि हलिया था वञो पिया। छो जो जजमेंटल माण्हू त बसि रुॻो जेको पाण सोचींदो आहे उन ई ते ई हमेशह अमल कंदो आहे ऐं उहा ई ॻाल्हि कंदो आहे पियो। हलो, जेकॾहिं तव्हांखे कंहिंखे जज बि करिणो आहे, छो जो इंसानु जज कंदो आहे पियो, हिकिड़ी असांजे मुआशिरे में गंदो रवाजु इहो आहे ऐं गंदी सोच इहा आहे त जॾहिं बि को माण्हू नई जॻह ते वेंदो आहे त उहे जेके पुराणा उते मौजूदु हूंदा आहिनि, जंहिं जॻह ते उहो आयो आहे उन खां पुछंदा आहिनि त हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। जेकॾहिं इतफ़ाक़ सां को दुश्मन कंहिंजे या कंहिंसां इख़्तिलाफ़ु हुजण जे हुजियो ऐं उहो उन्हनि सां मिली थो वञे त हू उन्हनि खे ॾसींदो त हीउ एॾो ख़राबु आहे हद खां घणो, ऐं उहे माण्हू ज़हन में ठाहे वेही रहंदा आहिनि। पर क़िस्मत हूंदी आहे जो कॾहिं कॾहिं को सुठो माण्हू या दोस्त कंहिंजो मिली वेंदो आहे त उहो चवंदो आहे न न सुठो माण्हू आहे। पोइ माण्हू नेगेटिव शयुनि खे जल्द में जजमेंट कंदा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे कंहिं माण्हूअ जी जजमेंटल जे दौरान का नेगेटिव ख़बर पइजी वई त हिन में हीअ शइ आहे या हीअ एब आहे त तेसि ताईं उहो एब पिया ॻोल्हींदा आहिनि, पाण में कचहरी कंदा। जंहिं ॾींहुं इतफ़ाक़ सां उन माण्हूअ खां उहा ग़लती थी वेंदी आहे त पोइ उहे सभिनि खे चवंदा आहिनि त ॾिठो ई मूं न चयो तोखे त हीउ अहिड़ो आहे, हिन में हीअ ख़ामी आहे, तव्हां न पिया मञो, अॼु ॾिठो ई सफ़ा ज़ाहिर थी बीह रहियो। उन खां पोइ ई असां पाण फ़ैसिलो करे वेहंदा आहियूं। इंसान जी अजीब फितरत रही आहे त ख़राबु शयुनि जा फ़ैसिला असां पाण ई करे वेहंदा आहियूं, सोचे छॾींदा आहियूं, सोच खां पोइ उन ते यकीन करणु शुरू कंदा आहियूं ऐं यकीन करण खां पोइ ॿियनि खे यकीन ॾियणु शुरू कंदा आहियूं। जॾहिं ॿियनि खे यकीन अची वेंदो आहे त इंतज़ारु कंदा आहियूं त कॾहिं त उहो माण्हू उहा ग़लती करे, ऐं जे उहा ग़लती करे बि विधो वञे इंसानु त पोइ उनखे हाईलाइट करे मुआशिरे में एॾो त बदनाम ऐं ख़्वारु कयो वेंदो आहे जो उहो माण्हू सम्झंदो आहे त ॼण शायदि का वॾे में वॾो बलंडर थी वियो आहे या हुन खां वॾे में वॾो को गुनाह थी वियो आहे। इंसानु हलंदो हले थो पियो, हुन खां कोताहियूं थींदियूं हलनि थियूं पियूं। जॾहिं न माण्हू कंहिंखे जजमेंट करे त इहो अहसासु रखणु घुरिजे त अॻियो माण्हू बि इंसानु आहे, उन खां बि ग़लतियूं थी सघनि थियूं। छा जेकॾहिं हुनखे अहिड़ो माहौल मिले हा जहिड़ो मूंखे या ॿियनि खे मिलियो आहे त हू अहिड़ी ग़लती करे हा, त इहे शयूं जेकॾहिं असां आम कंदा हलंदासीं त बहितरु थींदो।